पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा। जी हाँ दोस्तों, छाजे करे हाणे जेको पंजाबी ड्रामे जा किस्सा अॻिते अचण वारा आहिनि इन में तव्हांखे चाकर खान जी जेका परेशानी उन ते हमिलो वग़ैरह थियो, हू जेको आहे गुनाहगार सांवल खे सम्झी वेठो आहे। मां तव्हांखे पहिरियों ई चयो हो, हाणे जॾहिं उनखे वरी ज़हर जो ॾिनो वेंदो, ज़हर में त हू न मरंदो, बची वेंदो, त पोइ जेको आहे हुनखे पक थी वेंदी त घर में दुश्मन आहे, ज़हर आहे, सांवल कीअं रही सघे थो, सांवल त ॿाहिरि आहे, घर में सां मूंखे ज़हर कीअं मिलियो। पोइ उनखे डाउट थींदो, शक थींदो, जेका सांवल उनखे ॻाल्हि कई हुई त बाबा तुंहिंजे घर में तुंहिंजी जेका अमड़ आहे इहा ॿ नंबरी आहे, त पोइ उनखे उन ते चाकर खान खे शक थींदो। पोइ सांवल जी फ़िलहालु वक़्ती तौरु कुझु हथ हल्को रखंदो, पोइ एॾे कमु फेरींदो। छो त हाणे सांवल जे कढ आहे, हीउ सांवल खां वीचार कंदो, पुछंदो, हाल वाल वठंदो त मूं ते हमिलो कंहिं कयो, छा थियो छा न थियो, ऐं इन चकर में ई हूंदो इहो चाकर खान। ऐं जाबर वारा परेशानी में अंत मथां हीअ असांखे मारे रुंडो, पंहिंजो रुंडो छो त रुंडो तव्हांखे ख़बर आहे सांवल खे ॿुधाए आयो आहे त इहो जाबर हमिलो कयो आहे चाकर खान ते। हाणे सांवल बि कुझु न कुझु कोशिशि कंदो।